काज़ी अहमद ॻोठ सोनो खान भट्टी जे रहवासियुनि मीर खान चांडे मीर हज़ार खान चांडे ॿियनि चयो आहे त तखेनि कुझु वक़्तु अॻु पुलिस बिना जवाब तंग करे उन्हनि जा घर डायपट करे छॾिया हुआ, जंहिंखां पोइ हू उतां लॾे बखर जाम कानूनी मिराश अख़्तियार कई हुई, जिते जवाबदारनि चांडिया बरादरी लुकमान चांडे ऐं ॿियनि घरनि ते हमलो करे उन्हनि जे नौजवान न्याज़ पुट मीर खान चांडे खे टंग में गोलियूं हणी फरार थी विया। काज़ी अहमद थाणे ते पहुची रिपोर्ट पिणु कराई, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे। हाणे मां तहफ़ुज़ लेटर ठाराए उन जे लाइ अची काज़ी अहमद बखर कॉलोनी में पहुतुसि। मुंहिंजो पुटु जेको आहे नियाज़ अली मज़दूरी कंदो आहे कराची में, हू जो पहुतो त हुनखे फायर करे लुकमान ऐं मोहम्मद हसन ॿ नामालूम थी, उहे असां कोन सुञाता, हू भॼी विया। हाणे उन जे लाइ जेको आहे असांजो गौर कयो वञे ऐं आला ऑफिसरनि खे अपील था कयूं असां सां जेको आहे इंसाफ़ थियो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।